पैगामे रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बल तु'थिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। इन्न हाज़ा लफ़िस्सुहुफ़िल सुहुफ़ इब्राहीम व मूसा। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। माशाअल्लाह तबारक व तआला नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। सिंध टीवी जी सहरी जी नशरियात जे प्रोग्राम पैगाम रमज़ान में 14 रमज़ुल मुबारक जी सहरी जी हिन ट्रांसमिशन में तमाम नाज़रीन व सामीन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातहू। सभिनी के दिल जी गहराइनि सां भलीकार। आउं जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी ऐं असांजो मुसलसल जो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में इल्तिजा आहे त असांजी ही हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। नाज़रीन, 2016 में जापानी बायोलॉजिस्ट साइंसदान आहे योशिनोरी आशोमी। इन खे नोबेल प्राइज़ ॾिनो वियो मेडिकल जी फील्ड में। तंहिं ते उन्हनि खां पुछा कयो वियो योशिनोरी आशोमी खां त तव्हांखे इहो इनाम छाजे करे मिलियो आहे? दुनिया जो वॾे में वॾो इनाम आहे नोबेल प्राइज़, कहिड़ी वजह जे करे? तंहिं ते उन चयो त मूं कैंसर जो जेको रोकथाम आहे, रुकावट, कैंसर खां बचाव जो इलाजु ॻोल्हे वरितो आहे। चयो वियो त कैंसर खां इलाज या उन जो बचाव, चवणु लॻो बचाव त जीअं कैंसर थिए ई न। चयो वियो कीअं थींदो? चवणु लॻो त इंसानु जॾहिं बुखायल थींदो आहे, बुख लॻंदी आहे, सुठो वक़्तु जेकॾहिं बुख लॻल हुजे त इंसान जी ग़िज़ाइयत जेका आहे जिस्म जे अंदरि मौजूदु आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे, जंहिंजे करे इंसानी जिस्म खे कुझु खाधो घुरिजे थो। पोइ उहे ज़हरीला मादा जिस्म खाइणु शुरू कंदो आहे जेके कैंसर जो कारण बणिबा आहिनि, सबबु बणिबा आहिनि। इन खे मेडिकल जी फील्ड में ऑटोफेगी जो नालो ॾिनो वेंदो आहे। त उहे जॾहिं खाइणु शुरू कंदो आहे त इन अमल सां कैंसर जा असरात, कैंसर जा रुझानात जेके आहिनि उहे घटिबा वेंदा आहिनि ऐं इते वञी करे पहुचंदी आहे ॻाल्हि जो उन इंसान खे कैंसर नाहे थींदो। त हिते पुछियो वियो त केतिरी बुख, केतिरो अरसो ऐं केतिरा ॾींहं, केतिरो वक़्तु ऐं केतिरा ॾींहं बुख काटणु घुरिजे जंहिंसां इंसान जे जिस्म मां कैंसर जो जेको मर्ज़ उहो पैदा थियण जो इम्कानु ख़तमु थी वेंदो। तंहिं ते योशिनोरी आशोमी चवणु लॻो, जापानी साइंसदान आहे, बायोलॉजिस्ट, चवणु लॻो त इंसानु जेकॾहिं साल में 20 खां 25 ॾींहं मुसलसल 9 खां 10 कलाक जेकॾहिं बुखायल रहे, उञायल रहे त इहो अमल उन जे साल जे जिस्म जे दिफ़ा लाइ काफ़ी थी वेंदो। यानी 20 खां 25 ॾींहं लाॻीतो मुसलसल 9 खां 10 कलाक उञायल बुखायल रहे त इंसान जे जिस्म में जॾहिं बुख लॻंदी, उहा बुख जेका आहे ग़िज़ाइयत ख़तमु थियण जे करे उन्हनि मादनि खे खाईंदी जेके मादा ग़लीज़ मादा, गंदा मादा, ज़हरीला मादा जेके कैंसर जो सबबु बणिबा आहिनि, उहे खाइणु शुरू कंदो आहे जिस्म, जंहिंजे करे इंसान जे जिस्म मां कैंसर जो इम्कान ख़त्म थी वेंदो। मां क़ुर्बान नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस तां क़ाल रसूलुल्लाह अज़्ज़ व जल्ल व सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमू तसिहू, रोज़ो रखो सेहत याब थी वेंदो।
नबी करीम अलैहिस्सलाम जे फरमान तां क़ुर्बान, असीं मुस्लमान हुअण जे नाते असांखे फ़ख़्रु आहे, असांखे नाज़ आहे। अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी, तमामु नबीन जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी उम्मत में अल्लाह ताला असांखे पैदा करे असांजे मथां वॾो इनाम फ़रमायो आहे, जो असांखे अल्लाह तबारक व तआला साल में हिकु महीनो अहिड़ो अता फ़रमायो। साइंसदान चए थो 20 खां 25 ॾींहं, तव्हांखे उहो ई अल्लाह तबारक व तआला साल में हिकिड़ो महीनो। साइंसदान चए थो 9 खां 10 कलाक, 10 खां 12 कलाक तक़रीबन रोज़ो थींदो आहे। सियारे में 9-10 कलाक वञी बीहंदो त तव्हांखे बुखायल रहणु, अॼु जो साइंसदान चवे थो त ईअं करण सां तव्हांजे जिस्म में कैंसर जा जुज़ा सड़ी मरी ख़तमु थी वेंदा। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात तां क़ुर्बान लॻभॻि 1400 साल अॻु में इरशाद फरमाए छॾियूं त रोज़ो रखो, सूमू त सेहू, रोज़ो रखो सिहत याब थी वेंदो, सेहतमंद थी वेंदो, तंदुरुस्त थी वेंदो। अॼु जो माण्हू चए थो मूंखे शुगर मां रोज़ो नथो रखां, अॼु जो माण्हू चए थो मूंखे मथे में सूरु आहे, मूंखे पेट में सूरु आहे, रोज़ो रखंदो आहे, ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे, ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे। तोखे अक़ुलु न आहे, सम्झ न आहे। दुनिया जा साइंसदान चवनि था त ईअं कयो तव्हांजा वॾा वॾा मर्ज़ ख़तमु थींदा, तोखे बहानो घुरिजे थो। असल में तूं नफ़्स जो ग़ुलाम थी वियो आहे। नफ़्स नथो चाहे त तूं रोज़ो रखे बुख काटी, जंहिंजे करे तुंहिंजे अंदरि मर्ज़ पैदा थियनि था, उहे मर्ज़ तुंहिंजी ॻिची में पवनि था। नबी करीम अलैहिस्सलाम जो फरमान मफ़हूम इंतर आहे त तव्हां हर शइ जी ज़कात आहे ऐं जिस्म जी ज़कात रोज़ो आहे। तव्हां ज़कात अदा कंदो, उहा शइ मुसीबतुनि खां, फितननि खां, बीमारियुनि खां आजी थी वेंदी। जे चाहियो था त तव्हांजो जिस्म मर्ज़नि खां आजो थिए त पंहिंजो पाण ते रोज़ा लाज़िम करियो। 14 रोज़े जी सहरी जो ही प्रोग्राम आहे, अञा बि अधु महीनो मौजूदु आहे। रोज़ा रखणु शुरू कयो, अल्लाह जी उम्मीद, अल्लाह जे करम मां उम्मीद रखो त इंशाअल्लाह तबारक व तआला इन्हनि जी बरकत सां आईंदा तौबा करे उहे जेके रहियल रोज़ा आहिनि उहे बि पूरा कयो, ऐं आईंदा रोज़ो न रखण वारे अमल खां तौबा करे पको पह करियो त आईंदा रोज़ा रखंदासूं इंशाअल्लाह तबारक व तआला। हर मर्ज़ खां अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजी पनाह अता फ़रमाईंदो। मुंहिंजा मोहतरम नाज़रीन, असांजी शुरूआत अॼोके प्रोग्राम जी तिलावत क़ुरान पाक सां थी चुकी आहे। बहितर थो सम्झां त पहिरीं तारुफ़ करायां। अॼु जो असांजो मौज़ू आहे 14 रमज़ान मुबारक। सिंध जो सूफ़ी शाइर, हफ़्त ज़बान शाइर हज़रत सैयदना सचल सरमस्त रहमतुल्लाहि तआला अलैह जन जो उर्स मुबारक आहे। अॼु साईं जन जे मौज़ू ते असां गुफ़्तगू कंदासूं। इन गुफ़्तगू ते कलाम करण जे लाइ असां उमरकोट सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जे बहितरीन आलिम दीन अल्लामा इमाम अली अमजदी साहब खे मदऊ कयो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अव्हां जी महिरबानी सां मां तशरीफ़ वठी आया। अॼु असांजे मौज़ू ते इंशाअल्लाह गुफ़्तगू कंदा। ऐं नाज़रीन ऐं सामईन, अव्हांखे ख़बर आहे रोज़ानो असांजे हिन प्रोग्राम में तिलावत क़ुरान पाक करण जी सआदत हासिल कंदा आहिनि। असांजो सांगड़ सां ताल्लुक़ रखंदा आहिनि कारी फैसल महमूद वराइट साहब। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। वालेकुम सलाम व बहुत शुक्रिया रहमतुल्लाह जनाब तशरीफ़ ले आए। वबरकातुहू। उन खां पोइ असां वटि इन महफ़िल खे रंग लगाइण जे लाइ मदीने वारे सरकार अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस ते नात पढ़ण जे लाइ मोहम्मद सादुल्लाह फ़ैरोज़ी साहब तशरीफ़ वठी आया। अस्सलाम वालेकुम जनाब। जी वालेकुम अस्सलाम। बहुत शुक्रिया जनाब, आप तशरीफ़ ले आए माशाअल्लाह। ऐं अॼु टॉपिक आहे सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह। त अॼु हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो कलाम ॿुधाइण जे लाइ असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि। दादू सां ताल्लुक़ आहे उन्हनि जो प्रोफेसर इरफान फरमान, प्रोफेसर फरमान मल्ला साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। फरमान मल्ला साहब, तव्हांजी महिरबानी। अॼु तव्हांखे इंशाअल्लाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो कलाम ॿुधंदासूं। नाज़रीन, असांजी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां थी चुकी आहे। इंट्रोडक्शन पेश करणो, इंट्रोडक्शन मूं पेश करे चुको आहियां। हींअर असांजी जेको तसलसुल आहे उहो नाज़ शरीफ़ सां शुरू थींदो आहे। असां नाज़ शरीफ़ जे लाइ मोहम्मद सादुल्लाह फ़ैरोज़ी साहब को गुज़ारिश कंदासीं त नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कनि। जान दर दर से छुड़ाने के लिए काफ़ी है, जान दर दर से छुड़ाने के लिए काफ़ी है, जान दर दर से छुड़ाने के लिए काफ़ी है। अरे उनकी दहलीज़ दीवाने के लिए काफ़ी है, उनकी दहलीज़ दीवाने के लिए काफ़ी है।
और एक आंसू जो बहाया दे शगे बतहा में, एक आंसू जो बहाया दे शगे बतहा में, नारे दोज़ख से बचाने के लिए काफ़ी है, नारे दोज़ख से बचाने के लिए काफ़ी है। और सुए सरकार मदीना ही चलो ये रास्ता, सुए सरकार मदीना ही चलो ये रास्ता, सुए सरकार मदीना ही चलो ये रास्ता, मेरे अल्लाह को पाने के लिए काफ़ी है, मेरे अल्लाह को पाने के लिए काफ़ी है। और मेरे सरकार के असहाब का किरदार मुझे, मेरे सरकार के असहाब का किरदार मुझे, खुल्द की राह दिखाने के लिए काफ़ी है, खुल्द की राह दिखाने के लिए काफ़ी है। माशाअल्लाह मोहम्मद सादुल्लाह फ़िरोज़ साहब आपने बेहतरीन कलाम पेश किया, अल्लाह पाक अपनी बारगाह में कबूल फरमाए। तो नाज़रीन असां पंहिंजी अॼो के टॉपिक ते गुफ्तगू जी शुरुआत करूं था, छो तो तिलावत क़ुरान पाक भी थी चुकी, नात रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी ॿुधी चुकासूं। तो अल्लामा साहब हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो मुख्तसर तारुफ़ पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बादु। सबका पहिरीं तव्हांजो ऐं सिंध टीवी जो बेहद मशकूर आहियां, जो हिन बेहतरीन प्रोग्राम में मूंखे शिरकत जी सआदत बख्शी। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह सिंध जो एक सूफ़ी अज़ीम शाइर ऐं हिकु वली कामिल हो। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह खैरपुर मीरस ज़िले जे हिकु ॻोठु दराज़ा में सन 1152 हिजरी में बमुताबिक 1739 ईस्वी दराज़ा शहर में पैदा थिया। माशाअल्लाह। ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जो ॾाॾो जेको हो वॾो वली कामिल हो, ऐं उन्हनि जा 2 पुट हुआ, जंहिंमां हिकिड़े जो नालो सलाहुद्दीन ऐं ॿिए जो नालो मियाँ अब्दुल हक हो। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह सलाहुद्दीन साहिब जो फ़र्ज़ंद हो। ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह जी उमिरि अञा तक़रीबन 6 साल बि न थी हुई जो संदन वालिद जो इंतिकाल थी वियो। ऐं उन खां पोइ हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह पंहिंजे चचा मियाँ अब्दुल हक जी परवरिश में रहिया, ऐं उन्हनि जी परवरिश में पाण जेको आहे अरबी ऐं फ़ारसी जी तालीम हासिल की। ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाहि ताला अलैह हाफ़िज़ क़ुरान भी हो, माशाअल्लाह। उन्हनि हिफ़्ज़ भी कयो, ऐं उन्हनि जे उस्तादनि में अब्दुल्ला कुरैशी साहब भी आहे, ऐं संदन चाचो जेको मियाँ अब्दुल हक साहब हो उहो संदन उस्ताद भी हो, वो पाण भी आलिम दीन हो। जी, पाण भी आलिम दीन हो, ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद भी हो। ऐं उन्हनि एॾी बहितरीन परवरिश कई जो हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह खे कॾहिं ईअं महसूस भी न थियो त हुनजो वालिद कोन्हे या हो यतीम थी चुको आहे। वाह माशाअल्लाह तबारक व तआला। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो नालो वहाँ ॿुधायो तो अब्दुल वहाब नालो आहे जी, पर उर्फ़ में मशहूर सचल सरमस्त इन जो को सबब?
जी सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जो असल नालो त अब्दुल वहाबी आहे, लेकिन उर्फ़ में सचल सरमस्त इन जे करे मशहूरु थियो त हज़रत सचल रहमतुल्लाह ताला अलैह हर वक़्तु सच ॻाल्हाईंदा हुआ। माशाअल्लाह। तमामु जेको आहे बहितरीन ऐं सचा माण्हू हुआ। इन सचे हुअण जे करे माण्हुनि जेको सचल जो लक़ब ॾिनो। लामा साहब इहा गुफ़्तगू जारी रखंदासूं। हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मोटी था अचूं इतां ई शुरू कंदासीं त गुफ़्तगू आहे। नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साही जो वक़्तु थी चुको आहे। अवां बि असां बि थोरो साही वठो, असां बि वठूं था। इजो था मिलूं, केॾा न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन। 14 रमज़ुल मुबारक जी सहरी जी नशरियात सिंध टीवी जो प्रोग्राम पैगाम रमज़ान अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजी स्क्रीन ते। ऐं हींअर असांजो मौज़ू आहे हज़रत सईदना सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह, जेके ज़बरदस्त सिंध जा सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि ऐं हफ़्त ज़बान शाइर आहिनि। उन जे टॉपिक ते, उन जे उनवान ते गुफ़्तगू जारी आहे। अचो त अल्लामा साहब खां वधीक तफ़सीलात हासिल करियूं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे मौज़ू ते। अल्लामा साहब सवाल हुयो त हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह खे सचल छो चयो पियो वञे। अवां ॿुधायो त हू सच बयानु करे ॾींदा हुआ, पोइ रिआयत न कंदा हुआ। छो त आम तौर ते इहा ॾिठी वई आहे न, माण्हू हरदिल अज़ीज़ थियण जी कोशिशि कंदा आहिनि, पर हरदिल अज़ीज़ उहो ई थींदो आहे जेको मुनाफ़िक़त खे पसंदि करे। छो त कूड़े जो बि हर दिलि में, माना कूड़ो सचो ठग ॿ नंबर सभिनी जी दिलनि खे हिकु ई वक़्त में पसंदि हुजे त इहो मुनाफ़िक़ आहे। तव्हांखे ग़लति खे ग़लति चवणो पवंदो, सच खे सच चवणो पवंदो, कूड़ खे कूड़ चवणो पवंदो। जंहिंखे तव्हां ग़लति चवंदो उहो तव्हांजो मुखालिफ़ थींदो। तव्हां हर दिलि अज़ीज़ न थी सघंदो, हक़ दिलि अज़ीज़ थी वेंदो। हक़ दिलि अज़ीज़ थियणु बहितर आहे बजाए इन जे जो हर दिलि अज़ीज़ थिजे। हुनजी बि ख़ुशामद, हुनजी बि ख़ुशामद, हुनजी बि वाह वाह, हुनजी बि चापलूसी। त सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह कंहिंजी ख़ुशामद न कई, हक़ बयानु करे छॾियो। पोइ कंहिंखे वणे या न वणे, इहे हूंदा आहिनि अलाह वारा। पोइ कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे न अचे, जंहिंखे अचे थी क़बूल करे, नथी अचे डुके मैदान खुलियल आहे। जी सचल त इन जे करे सॾियो वियो, यानी सचल नालो न आहे, सचल रास्तगो सच ॻाल्हाइण वारे खे चइबो आहे। सरमस्त छा? सरमस्त छो त हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह अक्सर जेको आहे जज़्ब जी हालत में हूंदा हुआ, मजसूबियत जी हालत में हूंदा हुआ। अच्छा, हिकु हाफ़िज़ क़ुरान आलिम दीन बि मजज़ूब थी सघे थो? मजज़ूब थी सघे थो। इन जज़्ब जी कैफ़ियत जी वजह सां हज़रत सचल खे सरमस्त रहमतुल्लाह ताला यानी मस्त बि न बल्कि सरमस्त। सुभान अल्लाह। नाज़रीन तव्हां ॾिसो त इहे आम तौर ते ईअं तसवर ईअं पेश कयो वेंदो आहे त वॾो को मलंग हूंदो, हीअ वॾा चेल ते वार छॾियल हूंदसि, 10 आंगुरियुनि में मुंडियूं पातल हूंदसि, को वॾा के ॿाहुनि में कड़ा पातल हूंदसि, कंगण पातल हूंदा लेडीज़ वारा ऐं वालियूं पातल हूंदियूं, वॾा जेके आहिनि सो कंठा पातल हूंदा। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह हाफ़िज़ क़ुरान, आलिम दीन, उनजो बाबो आलिम दीन, पाण आलिम दीन, ख़ानदान पूरो आलिम दीन, फ़ारसी पढ़ियल, अरबी पढ़ियल। जी अल्लामा साहब, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह खे फारूक़ी चयो वेंदो आहे। इन निस्बत जो हाणे बि उनजी औलाद जेका आहे, उनजा माइट जेके आहिनि सभु फारूक़ी सॾाईंदा आहिनि। इन जो सबबु छा आहे? जी हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह खे फारूक़ी इन लाइ सॾियो वेंदो आहे जो हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो सिलसिला नसब जेको आहे उहो तक़रीबन 39 वासितनि सां ख़लीफ़ा दोम हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हो सां माशाअल्लाह। इस्लाम जे ॿिए ख़लीफ़े हज़रत सईदना उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जन जी 40 नसल आहिनि। 39 अॻ में पाण जेके आहिनि उहे 40 फ़र्ज़ंद आहिनि हज़रत उमर फ़ारूक़ जा, यानी पुट जो पुट, पुट जो पुट, पुट जो पुट, 40 फ़र्ज़ंद सचल सरमस्त हज़रत उमर फ़ारूक़ जो आहे। ऐं हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जी नसल हिन वक़्तु बि पाण खे फारूक़ी सॾाए थी, जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी नसल सिद्दीक़ी सॾाईंदी आहे। मौला काइनात सैयदना अली उल मुर्तज़ा जी नसल जेका आहे उहा अलवी सॾाईंदी आहे। ऐं अम्मा फ़ातिमा तो ज़हरा जी औलाद सैयद ज़ादा आहिनि माशाअल्लाह। सो अल्लामा साहब, हीअ त मशहूरु आहे, त इहो एज़ाज़ आहे। नाज़रीन, इहो असांजी सिंध धरती जेका लैंड ऑफ सेंट्स सॾी वेंदी आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे। या इहे सेंट्स जेके सूफ़ी आहिनि, इहे जाहिल न हूंदा हुआ, आलिम हूंदा। मूं तव्हांखे हींअर जेको तज़किरो थी रहियो आहे त किताब पढ़ी ॾिसो। सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह बहितरीन आलिम दीन ऐं हाफ़िज़ क़ुरान हा। त अहिड़नि आलिमनि जी धरती आहे, हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे, हीअ अलाह वारनि जी धरती आहे। जाहिलनि जो ताल्लुक़ न आहे इन धरती सां। जाहिल हर क़ौम में पैदा थींदा आहिनि, पर हिते वॾा वॾा आलिम
अदीब हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह बेहतरीन अदीब ऐं अदब सां ताल्लुक़ हो। जॾहिं ॾिसो त हिकु ज़बान जो शाइर थियणु वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजे जज़्बात खे शाइरी में समाइणु आसान ॻाल्हि न आहे। पंहिंजे जज़्बात पंहिंजे तख़युल खे शाइर जी ज़बान में बंदि करणु, ऐं उहो बि कहिड़ी कहिड़ी ज़बानुनि में। अल्लामा साहिब खां पुछूं था त हफ़्त ज़बान शाइर आम माण्हू जी वस जी ॻाल्हि न आहे हिकु ज़बान में शाइरी करे, ऐं उहा बि क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ न हुजे, शरीयत जे ख़िलाफ़ न हुजे, बेहुदा गुफ़्तगू न हुजे। अॼु जे शाइरनि वांगुरु न बसि तर्ज़ खे पूरो करिणो आहे, पोइ कलाम, रदीफ़, काफ़ियो, उसूल छा थियणु घुरिजे, ख़्यालु कहिड़ो आहे, सिन्फ़ कहिड़ी आहे, का ख़बर न आहे। न सिन्फ़ जी ख़बर आहे, न रदीफ़ जी ख़बर आहे, न काफ़ी जी ख़बर आहे, न टेड़ू जी ख़बर आहे, न रुबाई जी ख़बर आहे। बसि उहो शाइरी जो वज़न पूरो करण जे लाइ छिके रखनि था पिया। पोइ ॻाइण वारे खे बि घुरिजे बसि अहिड़ो कलाम जेको माण्हुनि में वाह वाह थी वञे, का तर्ज़ जुमाइण वारी हुजे। न, शाइरी जो इन शइ सां ताल्लुक़ न आहे। शाइरी वॾी जान जोखिम में विझण वारी ॻाल्हि आहे, जो नबी करीम अलैहिस्सलाम जी सना जे लाइ इमाम अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त नात लिखण जे लाइ ईअं नात लिखण जी तलवार ते हलणु आहे। थोरो वधी वियो त कुफ़्र थी वेंदो, जेकॾहिं थोरो वधी वियो त शिरक थी वेंदो, थोरो शान घटाई त कुफ़्र थी वेंदो। नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस खे सम्झणु, क़ुरान हदीस जे मुताबिक़ कलाम पेश करणु सभ जे बस जी ॻाल्हि न आहे। सचल सरमस्त हिकु ज़बान न 7 ज़बानुनि में शाइरी कई आहे, ऐं 7 ज़बानुनि में शाइरी करण जे लाइ लाज़िमी आहे त उन्हनि ज़बाननि जो माहिर हुजे, उन ज़बाननि जे लफ़्ज़नि जी खाण हुजे, जुमलनि जी बीहक जो सर्फ़ ऐं नहव जो आलिम हुजे। तॾहिं त वञी करे इहे शाइरी वज़न, बहर, रदीफ़, काफ़िया, रुबायूं, टेड़ू जेकी बि शेर आहिनि सभु पंहिंजी जाइ ते परफेक्ट बीहारिया। त हाणे ॿुधूं था कहिड़ी कहिड़ी ज़बानुनि ते सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह खे उबूर हासिलु। अल्लामा साहिब हफ़्त ज़बान शाइर आहे, कहिड़ी कहिड़ी 7 ज़बानूं आहिनि जिन में साईं जन शाइरी कई आहे, यानी हिन मां मालूम थिए थो त 7 ज़बानुनि ते उनखे उबूर हुयो, तॾहिं त शाइरी कयूं। आम माण्हू रुॻो ॻाल्हाईंदो बि किथे न किथे ग़लती कंदो। 7 ज़बानुनि जो माहिर हुजणु, माशाअल्लाह। जी जी बिल्कुलु, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह के हफ़्त ज़बान शाइर इन लाइ सॾियो वञे थो, जो हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जिन 7 ज़बानुनि में शाइरी की, उनमें उर्दू, सिंधी, अरबी, फ़ारसी, पंजाबी, सिराइकी ऐं हिंदी ज़बान, ये 7 ज़बानूं शामिल आहिनि। माशाअल्लाह। इनमें हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जी शाइरी आहे। इन ई वजह सां हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह के हफ़्त ज़बान शाइर हफ़्त ज़बान। हाणे दुनिया पूरी हैरान आहे त हिकु ज़बान जो शाइर थियण जे लाइ बि वॾो दिमाग़, इल्म, सम्झ, लफ़्ज़नि जी खाण, वॾी हिकिड़ी माना चइजे न बीठे बीठे हिकिड़ी माना इंसान जेको आहे उहो कंप्यूटर बि माना उनखां उन दौर जो आलिम आहे। एॾी वॾी माशाअल्लाह, हीअ अल्लाह जी अता आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ये इल्म लदुनी चइजे या अल्लाह जी अता चइजे या इन जहिड़ी जाखोड़ चइजे। उन दौर में जॾहिं किताब आम न हा, उन दौर में जॾहिं कोई लाइब्रेरी अहिड़ो सिस्टम न हो, उन दौर में कंप्यूटर जो तस्वर ई कोन हो, एॾो इल्मु हासिलु करण जे लाइ छा छा न कयो हूंदो, कहिड़े कहिड़े उस्तादनि जी ख़िदमत हासिलु कई हूंदी, कहिड़े कहिड़े। ज़ाहिर हाणे हिंदी त खणी हिंदुस्तान त सिंध सां टच आहे, हीअ राजस्थान इलाइक़ो आहे। उन खां पोइ पंजाब, सराइकी बि टच आहे, पंजाब थोरो परते आहे, हलो पंजाब बि खणी थी वञे। अरबी, फ़ारसी, उर्दू, जॾहिं त उन महिल पाकिस्तान जो वजूद ई न हो, त उर्दू जी ॿोली जेका आहे उन जो माहिर हुजणु, ऐं सिंधी जो माहिर हुजणु, अरबी फ़ारसी जो माहिर हुजणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। सो अल्लामा साहिबु ॿुधण में अचे थो त हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जो नंढपिणु हो, ऐं सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग ज़बरदस्त कामिल वली, हू बि पंहिंजे दौर जो बहितरीनु आलिम, ऐं छो त उन जे लाइ मशहूरु आहे। मुंहिंजो इशारो आहे हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह। उन्हनि वटि हर वक़्तु क़ुरान पाक मौजूदु हूंदो, ऐं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जी मसनवी शरीफ़ मौजूदु हूंदी, ऐं टियों पंहिंजो कलाम हो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारा जेके साईं जन जा ॾाॾा आहिनि, उनजो कलाम बि साईं जन वटि हर वक़्तु मौजूदु हूंदो। यानी क़ुरान पाक मौजूदु हुजे, यानी अरबी जो माहिर, क़ुरान पाक हर वक़्तु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां साण हूंदो हो। ॿियो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह सां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी वॾी दिलचस्पी हुई, उन दिलि मायल हुई, यानी हू फ़ारसी जो, त उहो फ़ारसी बि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे ईंदी। हाणे अॼु दौर में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे लाइ बि आम तस्वीर जेके तस्वीरूं ठाहियूं, वॾो को मलंग ठाहियो वियो आहे, वॾा वॾा वार, ऐं कुझु बि न आहे। हीअ सभु नफ़्स परस्त माण्हुनि पंहिंजे सोच खे, पंहिंजी इन मनशियात वारे इन वहिंवार खे वधाइण जे लाइ अहिड़ी कई वई आहे।
हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह भी ज़बरदस्त आलिम दीन आहे। बहितरीन ॾिसो फ़ारसी जो किताब गॾु, अरबी जो किताब गॾु, ऐं पंहिंजे ॾाढे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो रहमतुल्लाह अलैह जो कलाम गॾु, त इहो आम माण्हू त न आहे। अॼु मलंग खां पुछाए तूं अरबी पढ़ी ॾेखार, फ़ारसी पढ़ी ॾेखार, तूं त पंहिंजे नशन मां नथो निकिरी सघे पियो। त बुज़ुर्गनि ते इहो इल्ज़ाम ग़लति आहे। अलामा साहब, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जन जी चवनि था त उहो जवानी जो दौर हो ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो नंढपिणो हो। किथे हिन जी मुलाक़ात थी आहे या को जुमला ॿुधण में अचनि था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जहिड़े कामिल वली हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे लाइ को जुमलो ॻाल्हायो, इरशाद फरमायो। जी बिल्कुल, दराज़ा शहर में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जे चचा मियाँ अब्दुल हक साहब सां मुलाक़ात करण जे लाइ विया। अच्छा जी हाँ, जॾहिं उते मुलाक़ात जे लाइ पहुता उन वक़्तु हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जी उमिरि शरीफ़ तक़रीबन, हालांकि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सैयदज़ादा सही है, ऐं हज़रत उमर फारूक जी आल सां एॾी मोहबत आहे उन सैयदज़ादे खे जी बिल्कुल, जो हज़रत उमर फारूक जी आल सां मुलाक़ात करण जे लाइ भिट शरीफ़ हाला खां दराज़ा शरीफ़ तशरीफ़ वठी आया आहिनि। माशाअल्लाह, जी साईं। उन ई वक़्तु हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जी उमिरि तक़रीबन 6 खां 8 साल हुई। अच्छा, नंढड़ा जी नंढा नाबालिग, ऐं उन ई टाइम जॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जी नज़र जॾहिं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह ते पई, तॾहिं पाण इहो इरशाद फरमायो त ही जेको छोकिरो आहे ही असांजे फैज़ खे अॻिते वधाईंदो। अल्लाह। ऐं हिकु ॿिनि रिवायतुनि में ॿियो बि आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जिन हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जे बारे में फरमायो त असां जेकी देग पचाई आहे उनजो ढकड़ जेको आहे ही छोकिरो जेको आहे लाहींदो। हालांकि 6 खां 8 सालनि में सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह हिन शाइरी शुरू ई न कई हूंदी ऐं न ई को पंहिंजी बुज़ुर्गी जा अहिड़ा के ॾेखारिया हूंदा जेके करामतूं चइजे बुज़ुर्गी जूं, न को अहिड़ो कुझु कयो हूंदो। हिकु मुलाक़ात थी उन नज़र में बिल्कुलु। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह पाक छा छा ॾिनो हो। सोचो न, हिकिड़ो शख़्स अची करे ॿी ॿार खे ॾिसे ऐं उन ॿार खे ॾिसण सां सम्झी वञे त अल्लाह तबारक व तआला हिनखे एॾो अता कंदो जो जेका देग यानी तसव्वुफ़ जी जेको असां मचायो आहे सूफ़ीज़म जो जेको बुज़ुर्गी जेका अल्लाह वारनि जी सोच हिकु तबलीग दीन मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी दीन जी ख़िदमत जी देग जेका असां पचाई आहे उनजो ढकण ही ॿार लाहींदो। ही अल्लाह जे तरफ़ां इन्हनि वलियनि खे अताऊं आहिनि। सो नाज़रीन, असांजो हिन हिकु वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां इजो था मोटूं। गुफ़्तगू तमामु ज़बरदस्त आहे। अवाम बि माशाअल्लाह सहरी जी तयारियुनि में आयो, तयारी करियो, खाओ पीओ या कुझु बि जेकॾहिं वटि वक़्तु आहे। अवां पंहिंजे वक़्तु मुताबिक़ ॾिसो, हर शहर जो वक़्तु अलॻि अलॻि हूंदो आहे। जेकॾहिं वक़्तु आहे त खाई पी वठो, थोरी ॾिसाई था वठूं, इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, हिकु भेरो वरी भलीकार 14 रमज़ान मुबारक जी सहरी जी नशरियात सिंध टीवी ऐं प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो पैगाम रमज़ान। रमज़ान में छा छा पैगाम अव्हांखे ॾिनो थो वञे, हिनखे गौर सां ॿुधो ऐं ॾिसो। अव्हां जी नज़र असांखे घुरिजे, अव्हां जी तवजो असांखे घुरिजे, अव्हां जी मोहबतुनि जो बेहद शुक्रियो अदा करियूं था। अव्हां एॾे प्यार सां मोहबत सां असांजे प्रोग्राम खे ॾिसो था। असांजे लाइ ख़ुशी जो मक़ाम आहे, अव्हां जी महिरबानी आहे जो पंहिंजो वक़्तु कढी। ऐं हक़ीक़त ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त यार पिरनि जे पार या कर पिरनि जी पचार, इन ॿिन्ही खां धार क़ादिर कंहिंखे न करे असां पिरनि जी पचार करियूं था, अलाह वारनि जो तज़किरो करियूं था। त असांजी हीअ जेका गुफ़्तगू आहे न, इहा हिकमत खां ख़ाली न आहे। असांजो हीअ जेको पैगाम आहे, जेको प्रोग्राम आहे, हीअ आलिमनि सां सोबत आहे। उलमा जी महफ़िल में वेहणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। यकसमाना सोहबत बा औलिया बहितर ज़द साला ताअत बेरिया। अलाह वारनि जी न, असां मां त गुनाहगार आहियां, हीअ अलाह वारा नेक बना वेठा आहिनि। इन्हनि जी महफ़िल में वेहणु हिकु लम्हे जे लाइ 100 साला ताअत बेरिया खां बहितर 100 साला ताअत बेरिया, 100 साल जी बेरिया इबादत खां अफ़ज़ल चयो वियो आहे। त आलिमनि जी सोबत ज़रूरु इख़्तियार कंदा कयो, उन मां ज़रूरु असांखे हिकमत जा अहिड़ा गुलड़ा मिलंदा जो असां पंहिंजे दिलि जे गुलदस्ते में सजाईंदासूं। असांजी ज़िंदगी इनशाअल्लाह हुगाव सां उबकार सां भरिजी वेंदी ऐं हर तरफ़ इनशाअल्लाह असांजो दिलो दिमाग़ मुअत्तर मुअंबर थी वेंदो ऐं इहा ख़ुशबू जॾहिं असांजी ज़बान ते ईंदी त आलिमनि जी सोबत जी गुफ़्तगू जेका आहे न, उहा वॾो बहितरीन अहमियत रखंदी आहे।
असर रखंदी आहे। अचो त सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जन जी मुतअल्लिक़ वधीक सवालात अल्लामा साहब खां करियूं। अल्लामा साहब सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरी में पंहिंजा कहिड़ा कहिड़ा तख़ल्लुस छा खे चइबो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा तख़ल्लुस पेश कया अथऊं, पहिरीं तख़ल्लुस जी वज़ाहत करियो, उन खां पोइ कहिड़ा कहिड़ा तख़ल्लुस पेश कया अथऊं। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी शाइरी में जेकी सिंधी शाइरी आहे उनमें सचल, सचे ॾिनूं इहे लफ़्ज़ जेके आहे ऐं सचो इन्हनि खे तख़ल्लुस जे तौर ते इस्तेमालु कयो आहे। ऐं हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी फ़ारसी शाइरी में आश्कार जो लफ़्ज़ जेको आहे तख़ल्लुस जे तौर ते इस्तेमालु कयो आहे। माशाअल्लाह। नाज़रीन, सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जी अहल बैत जे घराणे सां केॾी मुहबत हुई, उहो केॾो ज़बरदस्त इज़हार कनि था, हुज़ूर गौस पाक जी मुरीदी जो इज़हार कनि था। कीअं? पंहिंजी शाइरी में चयो अथऊं त मैं यार दी घड़ोली भरदी, यार दी घड़ोली, घड़ो चइबो आहे दिले खे, मटको घड़ो, घड़ोली माने नंढी दिलड़ी, मां यार जूं दिलियूं भरबियूं, मां मुराद ख़िदमत कबी आहे। दिलियूं भरण मां मुराद इहो हूंदो आहे दिलियूं जो कंहिं दरबार ते वियो, कंहिंजे उन ते वञी करे उन जो मट भरियूं, मतिलबु इहो कंहिं त उनजे अचण वारे महिमाननि खे पाणी वाणी पीआरण, ख़िदमत करणु। पाण फरमाइनि था त मैं यार दी घड़ोली भरदी, एक अल्लाह कनू में डरदी आऊं। चए थो पीर पीरा हज़रत मीरा, गौस पाक के पीरे पीरा यानी पीरनि जो पीर, मीरे मीरा यानी मीरनि जो मीर, गौस पाक जो लक़ब आहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह। छो त उहो हसनी हुसैनी सैयदनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हसनी हुसैनी सैयदनि जे लाइ छा फरमायो, अलीअ जी औलाद खे, माना हसनी हुसैनी जेके आहिनि अलीअ जी औलाद खे भाइयों जनी घटि, पाड़ू तन पलीदनि जूं परवरतूं पट, ख़फ़ो ऐं खपत लहंदुनि खे लतीफ़ चवे। ऐं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह छा फरमाइनि था, पीर पीरा हज़रत मीरा, नाम गिधे जे टुटियां ज़ंजीरां में मुर्शिद कामिल कर दी। सचल सरमस्त के कामिल मुर्शिद सॾनि था पिया। सचल सरमस्त हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौस पाक खे चवनि था त पीर पीरा हज़रत मीरा, नाम गिधे जे टुटियां ज़ंजीरां में कामिल मुर्शिद कर दियां, मैं यार दी घड़ोली भर दियां। सो इहो मुहब्बत अहल बैत जे घराणे सां, हसनी हुसैनी सैयदनि सां तमामु वॾी अहमियत जी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे इहा मुहब्बत सची पकी अहल बैत जे घराणे सां नसीब फरमाए। अल्लामा साहब, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जन जे मक़बरे जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं, छो त मुंहिंजा भाणेजा उहे इन एरिया जे दराज़ा शरीफ़, हींअर त गंबट में रहनि था, इन हितो ई आस पास में रहंदड़, मुंहिंजो वञणु घणो थींदो आहे। मुंहिंजी मासी मरहूमा बि उतां जी, मुंहिंजी भेण बि उते ॾिनल आहे, जंहिंजे करे अचणु वञणु थींदो। मूंखे कुझु ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं, सोनी दिल्ली जे लाइ मक़बरे ते जेका लॻल आहे, ऐं मक़बरो आहे इहो कंहिं ठारायो, कहिड़े दौर में ठहियो, इहो कहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि मालूमात आहे? जी बिल्कुलु, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार मुबारक ते मक़बरो जेको आहे उहो ख़ैरपुर मीरस जे वाली मीर रुस्तम अली ख़ान जेको आहे उन ई 1243 हिजरी में ठारायो। यानी हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जे वफ़ात खां 1 साल बाद में मीर रुस्तम अली ख़ान जेको आहे इहो मक़बरो ठारायो, ऐं इहो बहितरीनु मक़बरो अॼु ताईं बि अल्हम्दुलिल्लाह सुहिणे ऐं सुठी शक्ल में मौजूदु आहे। माशाअल्लाह। नाज़रीन, मूं जेका ॻाल्हि ॿुधी आहे उहा ॻाल्हि आवाज़ ॾाढो पेश करियां, इहा मूं पढ़ी न आहे। उतां जे लाइ मशहूरु आहे त सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे रोज़े ते सोन जी दिलड़ी टाइप का लॻल हुई। पोइ चोर घिरियो चोरी करण जे लाइ, 2 हुआ चोर, उन्हनि जॾहिं लाथो त हेठि जीअं पहुता तुंहिंजी नज़र ख़तमु थी वई। सॼी राति भॼंदा रहिया, बसि दरवाज़ा भितियूं उन्हनि खे लॻनि पियूं, निकिरी न पिया सघनि। वरी तौबा कनि पिया, नज़र अचे पई, वरी दिल्ली नज़र अचे पई, उन्हनि खे खणनि पिया, वरी जो दिल्ली खणनि पिया त नज़र ख़तमु पई थी वञे। आख़िरकार उन्हनि तौबा ताइब कई ऐं उहा दिल्ली जेका आहे उहा वापसि कई। त सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जन अलाह वारा आहिनि ऐं इन्हनि जे मौज़ू ते जेॾो ॻाल्हाइजे घटि आहे। अलामा साहब, अवां सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जन जो पैदाइश जो त ॿुधायो, साईं जन जो विसाल मुबारक कॾहिं थियो ऐं कहिड़े सन में? जी, हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो विसाल शरीफ़ भी दराज़ा शहर में ही सन 1242 हिजरी में दराज़ा शहर में ही थियो ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैह 90 साल जी उमिरि शरीफ़ पाती। नाज़रीन, गुफ्तगू तमामु ज़बरदस्त। हिते चाहियां थो पियो त कई सवाल बि अल्लामा साहब खां करें जेके असां रोज़े जे मुतालिक़ असांजे नाज़रीन खे केतिरा ई इबहाम हूंदा आहिनि त हे कमु थी वियो त कीअं थींदो, हे कमु थी वियो त कीअं थींदो।
सो रोज़े जे मुतलिक़ कुझु गुफ़्तगू हिकिड़ो सुवाल करे वठां ताकी नाज़रीन इन खां बि जेको फैज़ हासिलु कनि ताकी असांखे ख़बर पए त रोज़नि जे मुतलिक़। अलामा साहब आम तौर ते ईअं थींदो आहे जो गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, जीअं माण्हू निंड मां उथियो सेरी करण खां पोइ अक्सर माण्हू सुम्ही था पवनि पिया, पोइ जॾहिं उथनि था त मंझंदि जो थोरो गर्मी महसूसु थिए थी त शावर तां गुस्ल करे रहिया आहिनि के मतिलबु नौजवान, पोइ उन शावर मां जीअं मतिलबु हले थो त हलण सां ई पाणी बेसाख़्त आहे, रोज़ो हुजणु यादि आहे, पर निड़ी मां या नक जे ज़रिए सां पाणी क्रॉस करे निड़ी खां त छा रोज़ो भॼी पवंदो, या छो त इन जी नियत न हुई न रोज़ो भॼण जी, मतिलबु पाणी हलियो वियो, नियत न हुई भॼण जी, त छा हाणे रोज़ो रहियो या न रहियो, इनखे कंप्लीट करिणो आहे, छा करिणो आहे? जी बिल्कुलु, शावर वठण सां अगरि पाणी जेको आहे मुंहं जे ज़रिए या नक जे ज़रिए हली वियो पेट जे अंदरि निड़ी क्रॉस करे जी हा, त इन जे सां रोज़ो जेको आहे बिल्कुलु टुटी वेंदो ऐं इन में नियत जो को बि एतबार माना नियत हुई या न हुई, अमल उहो थी वियो जंहिं शइ खां रोकियो वियो, इन जे करे रोज़ो। नाज़रीन इन शइ जो एहतियात करियो, गुस्ल करियो था त शावर सां रोज़े जी हालत में न करियो, छो त शावर में तव्हां जीअं मुंहुं मथे खणंदो न पाणी हले वेंदो, हाणे नक में त का अहिड़ी रुकावट आहे कोन जो तव्हां उनखे झलींदो, हलियो वियो अंदरि त हले वियो, हाणे रोज़ो पंहिंजो न विञायो। हिन जे करे रोज़े जी हालत में मुंहिंजो मशवरो इहो आहे त बाल्टी सां मग ज़रिए तड़ कयो ताकी तव्हां साफ़ सुथरा बि थी वञो, अछा उजरा बि थी वञो ऐं रोज़ो बि न वञे। ऐं उन सूरत में जेकॾहिं रोज़ो तव्हांजो न चाइण जे बावजूदि भॼी पियो, रोज़ो त भॼी पियो, पर उन सां गॾोगॾु इहा शइ थींदी तव्हां सॼो ॾींहुं खाओ पीओ न, ताकी वरी इहा शइ आम न थी वञे त बाबा हाणे खाए पीए थो, छो त असां वटि हिकु तादाद आहे माण्हुनि जी जेके मुस्लमान सॾाइनि था, नालो पुछो मुस्लमान, पीउ मुस्लमान, अबो ॾाढो मुस्लमान, अलाए केतिरी पीढ़ियुनि खां मुस्लमान, पर रोज़ो छो नथो रखे पियो? बसि दुआ कयो, मानी खाईंदो आहे, हा उते दुआ जी ज़रूरत न आहे, निंड कंदो आहे उते दुआ जी ज़रूरत न आहे, माल कमाइण 100 रुपयो ॾियईं चओ दुआ कयो या वठंदे जल्दी में, सभु मज़े जूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं पियूं, अलाह जे फ़र्ज़नि खे अदा करण जे लाइ दुआ कयो, दीन जे कम जे लाइ दुआ करियो, आख़िरत संवरण जे लाइ दुआ कयो, पछताईंदे क़बर में लथे ख़बर पवंदई त छा हुयो, रोज़े जी अहमियत तो वठि न आहे, रोज़े जो सवाबु तोखे ख़बर न आहे। हे एॾी गुफ़्तगू उलमा सां थी रही आहे, महिरबानी करे पंहिंजे हिन कमज़ोर जिस्म ते रहम करियो। नाज़रीन असांजो वक़्तु पूरो थी चुको आहे, वेंदे वेंदे अव्हांखां चंद गुज़ारिशात ऐं मोकिलाणी। सभ खां पहिरीं मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे रोज़ जीअं त महिरबानी करे पंहिंजा कमेंट्स ॾियो त असांजो जेको प्रोग्राम आहे मूंखे कीअं लॻो, जेकॾहिं सुठो लॻो आहे त थोरो आङुरियुनि जो इस्तेमालु करियो ऐं असांजी यूट्यूब चैनल खे तव्हां पहिरीं सब्सक्राइब कयो, सिंध टीवी HD इस्लामिक, सिंध टीवी HD इस्लामिक, सिंध टीवी HD इस्लामिक लिखी सर्च करियो यूट्यूब ते, असांजो चैनल सिंध टीवी जो आॾो अची वेंदो, उनखे सब्सक्राइब कयो। ऐं असांजे अॼोके 14 रमज़ान मुबारक जेकी सहरी जी नशरियात आहे पैगाम रमज़ान प्रोग्राम जी, इन में अव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं सुठियूं लॻियूं, छा सुठो लॻो ऐं छा बहितर करे सघिजे थो, कमेंट्स लिखो। तव्हां कमेंट्स लिखंदो असांखे तसली थींदी त तव्हां असांजे प्रोग्राम में दिलचस्पी वठो था, अव्हांजी महिरबानी थींदी, अव्हां ॾिसो था, इहो बि महिरबानी आहे त यूट्यूब ते कमेंट्स लिखंदो, इहा बि तव्हांजी महिरबानी थींदी। उन खां पोइ मां अॼोके प्रोग्राम में सुठो साथ निभाइण ते क़ारी फैसल महमूद वड़ाइट साहब जो शुक्रियो अदा करियां थो, तशरीफ़ वठी आया। अल्लामा इमाम अली अमजदी साहब जिन जो ताल्लुक़ उमरकोट सां आहे, तशरीफ़ वठी आया, मां साईं जन जो थो राय थो, महिरबानी अव्हांजी तशरीफ़ वठी आयो। ऐं असांजा कराची सां ताल्लुक़ रखंदड़ बहितरीन सना ख़ान मोहम्मद सादुल्ला फिरोज़ी साहब, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। ऐं आख़िर में असां पंहिंजे बहितरीन माशाल्लाह शख़्सियत आहिनि, पढ़ियल गढ़ियल प्रोफेसर आहिनि, प्रोफेसर फरमान मल्ला साहब जेके दादू सां ताल्लुक़ रखनि था, सीता सां, उन्हनि खां सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो कलाम ॿुधंदासूं। सुभाणे वरी गॾिबासूं 15 रमज़ान मुबारक जी सहरी जी नशरियात सिंध टीवी ते पैगाम रमज़ान प्रोग्राम में। तेसी ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी खे दिलि सां इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ताला अलैह जो दुआ या कलाम इन उम्मीद सां त हाज़रीन ऐं नाज़रीन खे इंशाअल्लाह अज़्ज़वजल बेहद पसंद ईंदो। नंगेड़ा माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ा माणी दा
जीवे तीवे पालना, 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 नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना। मेली आया मंदी आया बेशक बंदी आया, मेली आया मंदी आया, मेली आया मंदी आया बेशक बंदी आया, ढकी में डा ढोलना बन फोलना, ढकी में डा ढोलना बन फोलना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना। पैहा पनारे लगी हाँ तेरे लारे, पैहा पनारे लगी हाँ तेरे लारे, जोगी न ले जावेना बल नहीं आवेना, जोगी न ले जावेना बल नहीं आवेना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना। यार सचल तू कटड़े कशाला, यार सचल तू, यार सचल तू कटड़े कशाला, घूंघटे खोलना बह बह बोलना, घूंघटे खोलना बह बह बोलना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, 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 नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना, नंगेड़ान माणी दा जीवे तीवे पालना। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।